तालके मातली जे नंढनि वॾनि शहरनि में हेरोइन समेत मुख़्तलिफ़ मनशियात जो विकिरो चोट ते पहुची वियो। पुलिस पैसे न वस ख़ामोश तमाशाई बणियल। केतरी इंसानी जानू ज़ाया थियण जो ख़तरो। ह्यूमन राइट जी सर्वे मूजिब तालके मातली जे मुख़्तलिफ़ शहरनि गुलाब लगारी, टंडो गुलाम अली, दंबालो समेत नंढनि वॾनि शहर में मनशियात जो विकिरो उरूज ते पहुची वियो। पुलिस पैसे ने वस ख़ामोश तमाशाई बणियल। नौजवान नस्ल हेरोइन जे नशे में मुब्तला थी वियो। शहरनि में मनशियात फरोश सरेआम हेरोइन विकिरो करण लगा। ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंस ऑर्गेनाइजेशन मॉनिटरिंग सेल जी हिकु सर्वे मुताबिक़ गुलाब लगारी शहर ऐं आसपास जे ॻोठनि में 40, हाजी मीर खान ऐं आसपास जे ॻोठनि में 7, मातली में 57, टंडो गुलाबली में 25 हेरोइन जा मवाली मौजूद। एक हेरोइन जे मवाली नालो न ज़ाहिर करण जी शर्त ते ॿुधायो त मनशियात फरोश पुड़ियनि जी आड़ में हेरोइन खणी ईंदा आहिनि। इहा हेरोइन टंडो इलायार में चंबड़ थाणे जी हद 6 वाटर ते पहुचंदी आहे। पोइ उतां तालके मातली जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में ॾिनी वेंदी आहे। ऐं हेरोइन जे हिन कबी धंधे में सभु सफ़ेद पोश मुलविस आहिनि। खेनि सियासी माण्हुनि जी सपोर्ट हासिल आहे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।